राणा जी बाबा साईं। राणा सूमर कमदारी खां इन करे इनकार कयो हो तो हुनखे ये लाल खान वारा कमदारी करण कोन ॾींदा। राणा जेकॾहिं उन ई ॾींहुं मां सूमर जी ॻाल्हि खे मञा त अॼु सूमर असां खां धार न थिया। बाबा साईं तव्हां पाण खे कसूरवार छो था सम्झो? अहिड़नि मसइलनि में जानियूं कुर्बान थींदियूं आहिनि। राणा राणा सूमर जो लाल खान वारनि सां कहिड़ो तकरार हो, कहिड़ो छेड़ो, कहिड़ी दुश्मनी ही, सिर्फ इन करे त हू मुंहिंजो हारी हो। उनजी ईमानदारी ॾिसी मूं हुनखे कमदार कयो। राणा राणा सूमर खे लाल खान जहिड़े पैमाने ईमानदारी की सज़ा ॾिनी आहे। रिया हुनजे लाइ सज़ा न शहादत आहे। बाबा साईं लाल खान वारा मुराद क्या अगवा करे छा? राणा हुकुम बाबा साईं। राणा जे नवाब जी जुए मां लाल खान मुराद खे खणी कामयाब थी निकिरी वियो त पोइ तव्हांजे हिस्से जी मानी मां कुतनि खे ॾींदुसि, कुतनि खे। बाबा साईं मुराद खे जेकॾहिं मां लाल खान जे चंबे मां आज़ादु न करायो त मां तव्हांजे ओताक जी जावट न टपंदुसि। इहो राणा जो तव्हां सां वाइदो आहे। कियां कयां? न चाचो थो मरे न फराज़ थो मरे। आख़िर इन्हनि जहिड़नि मां जान कीअं छॾायां? ख़बर न आहे इन जहिड़े में अलाए केरु केरु मरंदो। शेर वारनि खे मिनथू थी कयां उहे बि नथा मुड़नि। हिकु ई रस्तो आहे, कंहिं बि तरीक़े सां बाबा खे राज़ी कयां। अम्मा छा ॻाल्हि आहे? छा पई सोची? ख़ैर था? चाची इहो ई ख़ैरु आहे न जेको ॿुधींदी। छो ॻोठ में अमन थी वियो छा? ख़ुशीअ में ॿार माण्हू झुमरियूं था पाए। छो अम्मा तूं धूल ऐं शरनाइन जा आवाज़ नथी ॿुधी छा? इंसान खे नाउमीद न थियणु घुरिजे। हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो। करे ॾिस कोशिश। मुराद जो लाश नवाब ने रवानो कियो आहे। तव्हांखे गुलनि जा हार पाराया। गुलनि जा हार पाराईंदासीं जाबिर खान नवाब जी क़बर खे। जाबिर खान जे मुराद खे मारणो हुजे त हुनजी मुंठी कटे तुंहिंजी टेबल ते रखां। पर छो? लाल खान पर छो? वॾा न जवाब जाबिर खान खे तो मूंखे छो रोकियो? जाबिर खान जे हाणे मारणो ई आहे त नवाब खान खे मारींदासीं। जाबिर खान नवाब खान जे माण्हुनि खे मारण मां को बि फ़ाइदो कोन्हे को। हली नवाब खान इहो सोचे सम्झे त हू ताक़त में असांखां बीणो आहे। पोइ बीणे खे हीणो करणु आसान थी वेंदो। जाबिर खान आसान थी वेंदो। पोइ तोखे लाल खान ॿुधाईंदो त उठनि खे चोराबा कीअं पाराबान। मुंहिंजे दोस्त जो मूंखां सवाइ हिन दुनिया में केरु
चइबो त सभु गिदड़ सलाह करे हिक थी विया आहिनि। भली केतिरो बि ज़ोर लॻाइनि पर नवाब खान जी नवाबीअ खे लोॾे नथा सघनि। बाबा साईं जेके सलाहूं कंदा आहिनि उहे करे कुझु न आहिनि सघंदा। इहे इन्हनि जूं सलाहूं लाल खान जाबिर जो सिर खणंदियूं। इहो लाल खान ऐं जाबिर जागंदे ख़्वाब था सण बाबा साईं। असां मुआ न आहियूं जो तव्हां ताणी पहुचनि। हाजी बाबा कल वारे झेड़े खां पोइ जाबिर खान ऐं लाल खान सोचींदा वरी मैदान में कॾहिं कोन लहंदा। हाँ बाबा साईं, जंग जे मैदान में असां जहिड़ा ई जंग जूं लहंदा आहियूं। न पोयां रोअण वारो न पोयां पिटण वारो। मञा थो कालू त तव्हां मुंहिंजा जान निसार आहियो। मुंहिंजे हिसे जूं गोलियूं पंहिंजे सीने ते खाई मूंखे बचाईंदा पर हिन नवाब खान जे सीने में जेका दिलि आहे उहा पंहिंजे मुहाफ़िज़त लाइ एहसास रखंदड़ आहे। ही नवाब खान को पत्थर जो माण्हू न आहे जेको पंहिंजे मुहाफ़िज़ जे मरण खां पोइ बाज़ू लोॾे हलियो वञे। नवाब खान पंहिंजे मुहाफ़िज़नि खे बाज़ू सम्झंदो आहे। तव्हां बाज़ू आहियो मुंहिंजा। बाबा साईं असां तव्हांजा मिसकीन मुहाफ़िज़ आहियूं। तव्हांजी दिलि में पंहिंजे लाइ प्यार ॾिसी असांजी दिलि वॾी थी वेंदी आहे ऐं हौसलो बुलंद थी वेंदो आहे। बाबा साईं मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु आहे रमू दादा ऐं नवाब खान ख़ूब ॼाणे थो त तूं मरी त सघे थो पर भॼी नथो सघीं। बाबा साईं तव्हां जे लाइ असांजे जीअ में जोश जागंदो आहे जॾहिं तव्हां असांखे पंहिंजो सम्झंदा आहियो। तव्हां सभु मुंहिंजा पंहिंजा आहियो, मुंहिंजा बच्चा आहियो। तव्हांजे करे ई मां पंहिंजनि खे पराओ कयो आहे। तव्हां सही था चओ हाजी बाबा। तव्हां असांखे पंहिंजो न सम्झो आहे त कॾहिं बि असांजे मथां वॾियूं ज़िम्मेवारियूं न रखो आहे। हाणे अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त असां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कयूं। साहब काल ॿुधो साहब आए हुनजे पुटनि जी। हाणे तव्हांजो छा फ़ैसिलो आहे? साहब भला इन ठगीअ जी सज़ा घणा साल आहे? मेराब खान कुछ चई न सकजे। 5 साल कैद ऐं लख लख दंड भी थी सके थो। सापा जे सर मतो सत कोनी मुआ मेराब मां तो हर गाल सच्ची कई उन जो मुखे इसलो थोड़ी। ना मेराब एड़ो जालिम कदा जो मुझे के वट दई। हाँ ना मेराब जुल्म न कर तोते जो पर न बट। अरे हींअर ताईं तव्हां मेहराब जे महिरबाननि मां फ़ाइदा वरिता आहिनि। हाणे हिन मेहराब जी कावड़ जो कहर बि ॾिसो न त कीअं थो कयां। चाचा मेहराब तुंहिंजा पैसा आस्ते आस्ते करे मां ई ॾींदुसि पर असांखे हिन जेल जी ख्वारी खां बचा। जीअं तूं चवंदे तीअं थींदो। न न काद न पुट तो अकेले केड़ो ॾोह कयो भला। असां सब मिली करे पैसा वापस कंदासीं। कीअं मनु कमु? हाँ मां नाना मेराब असां हाणे मेहनती मजदूरी कंदासीं तुंहिंजो कर्ज लाहींदासीं अब्बा। ऐं तूं खमू खान ना मेराब ये ट्रई तुझे कर्ज में लोड़ीदा मां वरी तुझो कर्ज जो हिसाब किताब कंदो न मुझे के वट दई। हा ठीक आहे पर तव्हां ठगनि जी ज़मानत केरु खणंदो? हाणे वरी ज़मानती काॾो आणियूं? हां असांजी ज़मानत हाणे केरु ॾींदो? आखिरी दफ़ो असां ते एतबार कर। हाणे जंहिं बि टिणमिण कई न सिधो सौ खून जे केस में बंदि कराईंदोसांव। साहब हाणे ॿाहिरि हलो त मां हली तव्हांखे सम्झायां त अॻिते छा करणो आहे। अचो अचो। असी छॾियो हाणे इहे कम दरे घटि मारायो आहे। वारे कंहिंजे लाइ दुआ थी घुरी? मुरादड़े जे लाइ आऊं तो बाटाई न। न मीर मोहम्मद न तू सदाई मुराद लाइ समझंदो आई। मां त दुआ सॼे ॻोठ लाइ थी घुरां त अल्लाह साईं सभिनि ना मुसीबतूं टारे। हिकड़ी मुसीबत मुराद खे ब मुसीबत लालड़ियो इंशाऊ वही काई वही चोदा ज़ार के ज़ार मारे। दे खबर तक दिना के बोलिंगा ॻोठ जो हाल तू। मीर मोहम्मद खान 2 मिनट सब्र त कर। अति मुमल पानी त प्यार वारो कजाए। हा दा भरे थी अचा। मुझे ला ब गिलास मुझे ला ब कोन एतरा साउंड गिलास ही कोन। अरे बाबा बच्चा कर प्यारे न वारे जल्दी इन्हनि खे ॿिन्ही खे पाणी पियार त लालूड़ी मरण जी ख़ुशख़बरी ॿुधाइनि। ख़ुशख़बरी ॾेड़ी आहे वॾरा मीर बादा जो रोई ॾींदे। अरे चरियो ई जा
बाबा खुशखबरी सां माण्हू खिलंदो आहे या रोईंदो आहे? अदा मीर मोहम्मद खान मुराद खेर सां घर वापस मोटी आयो हा। पाणे अॼु खां पोइ हिननि जो इहो पाणी मानी बंदि उथो कंद। खुशखबरी अहिड़ी आंदी आहे मुराद वापस मोटी आयो आहे। अॼु तव्हां ॿई बुआ जे पल में सुम्हंदो। मीर मोहम्मद इन में हिननि वीचारनि जो कहिड़ो ॾोह? ॾोह हेॾी ॾुख जी ख़बर के ही ख़ुशखबरी था चवनि। अञा हिननि जो कहिड़ो ॾोह आहे? हाँ भोईंदा मां त रात आराम सां निंड कंदुमि छो त बापू जे पल में सुकून सां निंड कंदो आहे। महिरबानी वॾड़ा मीर मां महिरबानी तुंहिंजा थोरा थिया। तू तड़े माण्हू ई नहीं मरी त मां वयसि न। चुप कर। जेको बुआ जे पल में सुम्हंदो न उनजे लाइ सज़ा इहा उहो हिते सुम्हंदो हिते बस। मतलब त लीमो खान घर में सुम्हंदो मामो भोईंदो उहो जी पल में सुम्हंदो वाह मदद थींदो। आदर मारो सिंदा